मीरपुर माथेलो में एंटी करप्शन टीम जो DHO ऑफिस ऐं DHK अस्पताल मीरपुर माथेलो में छापो एक डॉक्टर के क्वार्टर में अहम रिकॉर्ड हथ कयो है। दवाउनि के विक्रे वारो केस एंटी करप्शन हवाले थियण बाद डिप्टी डायरेक्टर सखर अब्दुल्ला कुरैशी फर्स्ट सिविल जज मोहम्मद सजाद शेख के साण करे छापो हयो। एंटी करप्शन की टीम 2 कलाक DHO ऑफिस में अमलदारन से वेठी रही। बाद में DHK अस्पताल पहुंची जिते मीडिया की कवरेज से पाबंदी लागू कई गई। एंटी करप्शन टीम जिले के अहम DHK अस्पताल पुठियां कायम कॉलोनी में डॉक्टर ज़ैब के क्वार्टर में अहम रिकॉर्ड हथ करे वरतो है। अमलदारन में थरथलो मची वियो। मिलियल जान मूजिब हेल्थ सुपरवाइजर फरमान अली पिताफी की निशानदही से टीम पारा क्वार्टर से छापो हयो हो जिता अकाउंट्स बाबत रिकॉर्ड मिलो। ज़रियन मुताबिक डॉक्टर ज़ैब के नाले से अलाट थियल क्वार्टर में AMS जो सरकारी कम क्वार्टर में थिए पियो। एंटी करप्शन पारा 2 सालन जो अहम रिकॉर्ड तहवील में वठण बाद सेक्रेटरी सेहत पारा जुड़ियल आला सतही जांच कमेटी के मुश्किलातूं पेश अचण जो खदशो। DHO ऑफिस और DHK अस्पताल में हथ कयल रिकॉर्ड बाद जिले के समूरी अस्पतालन और सेहत मरकज़न बाबत जांच में आगभराई थींदी। डिप्टी डायरेक्टर कोटकी ज़िले में असांजे हाईअप्स खां वठी करे असांखे इहे इंक्वायरी जो हुकुम मिलियो आहे ऐं उन सिलसिले में अॼु असां हिते DHO हॉस्पिटल मीरपुर माथेलो जो इंक्वायरी सिर्फ DHO ऑफिस जी थींदी या ज़िले जे समूरनि अस्पतालनि जी थींदी? फर्दर मां तव्हांखे हिते नथो ॿुधाए सघां, इहे सीक्रेट्स आहिनि। बाक़ी जिथों जिथों जी इंक्वायरी हो वो थी। ऐं ॿियो त इहो सही ख़ासि तौर ते जेके जवाबदार गिरफ़्तार थिया उन्हनि वॾी अहम निशानदही कई तालका हॉस्पिटल घोटकी। हे उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। माना उन अस्पताल जी थींदी? रफ़ीक मंगी हलंदा बि डिस्ट्रिक्ट घोटकी में। ॿुधो सही, रफ़ीक मंगी जी केतिरी मंथली था? सर इहा त हिन वटि ॿुधाए सघंदा आहियूं असां, इहा मंथली जी ख़बर कोन्हे। बाक़ी रिकॉर्ड पूरा जेको रिकॉर्ड ठहंदा पिया इथां ठहंदा पिया। मुनीर इथां चॾा ठाहे, रफ़ीक बि इथां ठाहे, स्टोर कीपर बि इथां ठाहे, सॼे जाली रिकॉर्ड जेको इथां ई ठहंदा आहियूं क्वार्टर ते ऑफिस जे बजाए इथां ठहंदा पिया। रफ़ीक मंगी केतिरा आंदा इथां? सर रफ़ीक मंगी मंथली गिणण आंदा पिया किकर आंदा इथां। काएं ॾींहुं आंदा? इहा त ख़बर कोन्हे, ॾूजे ॾींहुं आंदा, टीजे ॾींहुं आंदा, 5 ॾींहुं आंदा, इहा ख़बर कोन्हे। बाक़ी जाली रिकॉर्ड जेको इथां ठहंदा पिया। पीछे इहो मुलविस है क्या? बस थी सकता है इहो जेको 5-8 ॾींहं चक्कर थी करे इतां खड़ाए जा बसि उन असरात थी खड़ाए कुझु न थी जो कोई करणु आहे करो। रिकॉर्ड ठाहे उबता सुबता रिकॉर्ड हुन बि तव्हां ॾिठा त रिकॉर्ड सॼा इथां। रफ़ीक है क्या? रफ़ीक बारी खान दा पीए। बारी खान दा पीए? जी जी। माना उन्हीं दी आशीर्वाद है? उन्हनि जी आशीर्वाद ते मुनीर चढ़ाड़े तां रिकॉर्ड ऑफिस दे बजाए तां क्वार्टर ते ठहंदा।